भी अहम खबर ॾींदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी हिदायत ते हैदराबाद ऐं सकरन मां पाक फौज रेंजर्स जा जत्था ऐं हेलीकॉप्टर ट्रेन हादसे वारे हंधि रवाना थी विया आहिनि। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी हिदायत ते हैदराबाद ऐं सकरन मां पाक फौज रेंजर्स जा जत्था ऐं हेलीकॉप्टर ट्रेन हादसे वारे हंधि रवाना थी विया आहिनि। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त हादसे खां पोइ फौजियुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुसाफ़िरनि खे खाधे पीते जूं शयूं बि फराहम कयूं पियूं वञनि। अव्हांखे नासिन अपडेट कयूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी हिदायत ते हैदराबाद ऐं सकरन मां पाक फौज रेंजर्स जा जत्था ऐं हेलीकॉप्टर ट्रेन हादसे वारे हंधि रवाना थी विया आहिनि। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त हादसे खां पोइ फौजियुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुसाफ़िरनि खे खाधे पीते जूं शयूं बि फराहम कयूं पियूं वञनि। नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी हिदायत ते हैदराबाद ऐं सकरन मां पाक फौज रेंजर्स जा जत्था ऐं हेलीकॉप्टर ट्रेन हादसे वारे हंधि रवाना थी विया आहिनि। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त हादसे खां पोइ फौजियुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुसाफ़िरनि खे खाधे पीते जूं शयूं बि फराहम कयूं पियूं वञनि। नाज़रीन, अहम ख़बर अव्हां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी हिदायत ते हैदराबाद ऐं सकरन मां पाक फौज रेंजर्स जा जत्था ऐं हेलीकॉप्टर ट्रेन हादसे वारे हंधि रवाना थी विया आहिनि। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त हादसे खां पोइ फौजियुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुसाफ़िरनि खे खाधे पीते जूं शयूं बि फराहम कयूं पियूं वञनि। नाज़रीन, अव्हांखे अपडेट कयूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी हिदायत ते हैदराबाद ऐं सकरन मां पाक फौज रेंजर्स जा जत्था ऐं हेलीकॉप्टर ट्रेन हादसे वारे हंधि रवाना थी विया आहिनि। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त हादसे खां पोइ फौजियुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुसाफ़िरनि खे खाधे पीते जूं शयूं बि फराहम कयूं पियूं वञनि।